टियों ॾींहुं साईं हिते एहसास प्रोग्राम वारा आया। लॻ असांजे ॻोठ जे भरिसां उन्हनि खे माण्हुनि खे घुराए फ़ोनूं कराए अचो अचो सभु अचे गॾु थियो। पोइ हितां नंढा वॾा सभु विया, मुंहिंजा पुट बि हितां 3-4 विया। उन्हनि खे ठोके उन्हनि चयो त तव्हांजे लाइ एहसास प्रोग्राम लाइ पैसा था 12-12 हज़ार ॾियूं। पोइ हुननि खे कढी कार्ड वठी हलिया विया आहिनि। पोइ वरी 2 ॾियारनि खां 3 खां पोइ ख़बर पई आहे त हीअ माण्हू आहिनि फिराटी। पोइ हुननि खां पुछियो जे वियो त हीअ छा आहे? चई था सिमूं था कढूं। हाणे असांखे ख़तरो लॻी वियो आहे त हीअ कहिड़े क़िस्म जे लाइ ही सिमूं वतियूं कढियूं। जा फासाइण जो प्रोग्राम आहे, दहशतगर्दी जो प्रोग्राम आहे। इहो ई आहे त असां SP पंहिंजे ज़िले नवाबशाह जो, DIG ज़िले नवाबशाह जो ऐं मथे के मोहतरम सभु ऑफिसर उन्हनि खे इतला था कयूं त मीडिया बि कयूं था। ऐं बहादुर नाले ओठो थो को दौलतपुर जो आहे अलाए इन जो आहे नवाब अली मोहन जो आहे किथों जो आहे। इन्हनि खे महिरबानी करे हथु कयो जो सुभाणे असांजे लाइ को बि नुक़सानकार शइ न बणिजे, छो जो हिन में असांजियूं ज़मीनूं आहिनि। कुछ 3 ॾींहं पहिरियां हिते असां जे ॻोठ में माना एहसास प्रोग्राम वारा 2 एजेंट आया, जिन असांखे चयो त असां सभिनी ॻोठ वारनि खे चयो त बाबा तव्हांजा जेके आहिनि जिन जा पैसा आया आहिनि उन्हनि खे असां पैसा कढी ॾींदासीं ऐं जिन जा न आया आहिनि उन्हनि जी असां एप्लीकेशन लिखी ऐं मथे मोकिलींदासीं। उन्हनि जा पैसा 2 ॾींहंनि में अची वेंदा। ऐं असां उन्हनि जे माना यकीन ते असां कार्ड बि खणी वियासीं ऐं असां खां उन्हनि वटि हिकिड़ी डिवाइस बि हुई जंहिंजे तहत उन्हनि असां खां फिंगर बि वरिता ऐं कार्ड नंबर बि वरितनि ऐं असांखे चयूं त बाबा तव्हांजा पैसा हाली फ़िलहालु न आया आहिनि, तव्हां बसि इहे असां तव्हांजी फॉर्मेलिटी पूरी करे छॾी आहे। 2 ॾींहंनि खां पोइ तव्हांखे SMS ईंदो। हाणे ख़बर पई आहे त उहे फ्रॉड ई हुया। जेको नालो बहादुर ओठो आहे वेठल नवाब अली मोहन जो आहे, जेको असांखे माना ठॻे वियो ऐं उन्हनि खे असां स्टाफ ते कंहिं ते पकड़ियोसीं त उते जेके उन्हनि जा सहूलियतकार ॿिया बि हुया उहे मौजूदु हुया, जिन उन्हनि खे छॾाए ऐं माना उन्हनि खे भॼाए छॾियो। हाणे असांखे उहे सहूलियतकार बि आहिनि जेके ऐं उहो जेको बहादुर असां उन्हनि खे कंहिं स्टाफ ते पकड़ियोसीं त उते उन्हनि चयो त बाबा असां जेको आहे एहसास प्रोग्राम वारा आहियूं ई कोन। असां इहा अपील कयूं था SSP नवाबशाह खां ऐं DIG नवाबशाह खां ऐं चीफ जस्टिस खां त असांजो जेको आहे बयानु ॿुधी ऐं माना हिननि माण्हुनि खे पकड़ियो वञे जीअं माना इहे ॿिया माण्हू जेके आहिनि फ्रॉड खां बची सघनि। ऐं असां इहा परज़ोर माना अपील था कयूं त माना महिरबानी करे असांजो बि का तदारक कई वञे, छो जो असां ग़रीब माण्हू आहियूं, तमामु शरीफ़ माण्हू आहियूं। सुभाणे असां कंहिं मसइले में अड़िजी वञूं